इंसान जी अखियुनि जेको कुझु ॾिठो हूंदो आहे उन्हनि बाबति ई खेनि ॼाण थी सघे थी। दिमाग़ बि अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे ई तस्लीम कंदो आहे जेके उन जे मुशाहिदे मां गुज़रियूं हुजनि। कॾहिं कॾहिं कंहिं मौज़ूअ बाबति सोचींदे या का अजीब ऐं अनोखी ॻाल्हि ॾिसंदे या ॿुधंदे इंसान दंग रहिजी वेंदो आहे। रुॻो इहो ई सोचिजे त धरती समुंड तोड़े आसमान बाबति अहिड़ियूं केतिरियूं ॻाल्हियूं हूंदियूं जेके माण्हूअ खे हैरान करे सघनि थियूं, तॾहिं बि उन्हनि जो काथो नथो लॻाए सघिजे। अहिड़े ई हवाले सां गोल्डन प्लोवर नाले पखी न रुॻो आम माण्हू पर साइंसदाननि खे बि दंग करे छॾियो आहे। गोल्डन प्लोवर हिकु अहिड़ो अनोखो पखी आहे जेको दुनिया में पंहिंजी लॾ पलाण जे करे सुञातो वञे थो। इहो हर साल अमरीकी रियासत एलास्का खां हवाई जे जज़ीरे ताईं 4000 किलोमीटरनि जो डिघो मुफ़ासिलो लगातार हिक ई उॾार में तय कंदो आहे ऐं इन जो सफ़र 88 कलाकनि जी डिघी उॾार खां पोइ ख़तम थिए थो। हैरान कंदड़ ॻाल्हि इहा आहे त इन एॾे डिघे सफ़र ऐं 88 कलाकनि जी लगातार उॾार में इहो पखी न खाधो खाईंदो आहे ऐं न ई किथे आराम कंदो आहे, छो त इन सॼे सफ़र दौरान कंहिं बि जाइ ते को बि जज़ीरो मौजूद नाहे जो गोल्डन प्लोवर खाधो खाइण या आराम करण लाइ लही सघे, जंहिंजे करे उनखे पंहिंजी मंज़िल ताईं पहुचण लाइ बिना विथीअ जे उॾार करणी हूंदी आहे। इहो ई सबबु आहे जो साइंसदान इन पखीअ जे हवाले सां दंग रहिजी विया ऐं सोचियो त आख़िर कहिड़ी ताक़त इन पखीअ खे लगातार 88 कलाकनि ताईं उॾार कराए 4000 किलोमीटर जो पंधु पूरो कराए थी। साइंसदाननि जॾहिं इन पखीअ ते तहक़ीक़ कई त अहिड़ा इंकशाफ थिया जंहिं ते साइंसदान बि हैरान थी विया। तहक़ीक़ में साइंसदाननि ॾिठो त इन पखीअ खे लगातार बिना खाधे ऐं आराम जी उॾार करण लाइ 88 ग्राम सणभ मतिलब त चर्बीअ जी ज़रूरत पवे थी, जॾहिं त गोल्डन प्लोवर जे जिस्म में 70 ग्राम सणभ मौजूद हूंदो आहे। जंहिंखां पोइ साइंसदान वरी हैरान थी विया ऐं उन्हनि खे इहो सवाल परेशान करण लॻो त 88 ग्राम घुर्बल सणभ पूरो न हुअण ऐं 18 ग्राम सणभ जी खोट बावजूद आख़िरकार इहो पखी पंहिंजी मंज़िल ताईं पहुचे कीअं थो, थकिजी करे समुंड में किरी छो नथो पवे, छो त सणभ जे हिसाब सां बि संदसि सफ़र जा 800 किलोमीटर अञा बि खुटनि था। जंहिं सवाल खां पोइ वरी वधीक दिलचस्प इंकशाफ थियो। साइंसदाननि ॾिठो त इहे पखी वलरनि ऐं वी टाइप जी सूरत में उॾार कंदा ऐं उॾार जा तरीक़ा बि मटाईंदा रहनि था, जंहिंजे करे उन्हनि ते हवा जो दाब उहो नाहे पवंदो जेको अकेले सिर उॾण जे करे पइजी सघे थो। हवा जो दाब घटाइण वारनि तरीक़नि ते अमल करण जे करे उन्हनि जी 23% तवानाई महफ़ूज़ हूंदी आहे, जंहिंजे करे उहे पंहिंजी मंज़िल हवाई जे जज़ीरे ते पहुचंदा आहिनि।